नाज़रीन, हिन जदीद दौर में टंडोजाम के ॻोठ गुलाब मीर जत जा रहवासी बुनियादी सहूलतुनि खां महरूम आहिनि। उन वाले सां ॾिसूं था धरती टीवी के रिपोर्टर मोहम्मद खान जमाली की ये रिपोर्ट। जी नाज़रीन, हींअर असीं मौजूद आहियूं तहलके हैदराबाद बाराड़ी के ॻोठ गुलाब खान मीरजत में। क़दीमी हैसियत रखंदड़ तकरीबन 30 खां 40 साल पुराणो ही ॻोठ है, पर हिते जेके आहिनि मेन जेके बुनियादी जेके मसला आहिनि, जंहिंमें रोड जो मसलो आहे या स्कूल जो मसलो आहे या का डिस्पेंसरी जो मसलो आहे, हिते असांखे अहिड़ी का बि शइ नज़र न आई। अचो त हितां जे ॻोठाणनि सां मिलूं ऐं इन्हनि खां पुछूं त हिते जा इन्हनि सां कहिड़ा मसला दरपेश आहिनि। पहिरीं त असां ॻोठ वॾेरे गुलाब मीरजत वारा सभु मशहूर आहियूं धरती टीवी जा, जंहिं असांजो आवाज़ एवाने बाला ते पहुचाइण में असांजी मदद कई आहे। ऐं असांजे ॻोठ वॾेरे गुलाब मीरजत में के बि बुनियादी सहूलियतूं मौजूदु न आहिनि ऐं न ई असांखे ॾिनियूं वञनि थियूं। पहिरीं त असांजे ॻोठ में रोड जो वॾो मसलो आहे, जेको मेन मसलो आहे असांजो रोड जो मसलो आहे, जंहिंखे असां लफ़्ज़नि में बयानु नथा करे सघूं। ऐं ॿियो त ड्रेनेज सिस्टम असांजो तबाहकुन हालत में आहे, जंहिंमें कई बीमारियूं जनम वठनि थियूं, डायरा ऐं मलेरिया जहिड़ी बीमारियूं, ऐं पीअण जो साफ़ पाणी बि मौजूदु न आहे। जी बिल्कुलु स्कूल बि न आहे हिते असांजे ॻोठ में, ऐं का बि डिस्पेंसरी का बि सहूलियत न आहे, का बि अहिड़ी का मेडिकल का बि फैसिलिटी असांखे मौजूदु न आहे। असांखे हिते का बि सहूलियत कोन्हे। जेको आहे असांजा गटर वटर खुलिया पिया आहिनि, ॿार असांजा स्कूलनि मां मारूम आहिनि। 600-700 ॿार नंढड़ा ॿार उहे स्कूलनि में वञनि कोन था। हिते स्कूल जी का बि सहूलियत कोन्हे, असांखे रोड रस्ते जी सहूलियत कोन्हे। असांखे जेको आहे गलियूं असांजूं वीरान लॻी पियूं आहिनि। बरसाति अचे थी त असांखे जेको आहे गॾा गाॾी में ॿार को बि एमरजेंसी आहे खणी वञिणो, रोड ताईं पहुचणो थो पवे। इन जे लाइ असांखे का बि सहूलियत कोन्हे। मसलो इहो आहे जो पूरे तर में सिर्फ़ु असांजो ॻोठ आहे, ॻोठ गुलाब खान मीरजत नज़र अंदाज़ आहे। असांखे बिल्कुलु का बि सहूलियत कोन्हे, न असां वटि स्कूल आहे, पर असांजो को बि अॼु ताईं दाद फ़रियाद कोन थियो आहे। मुतालबो इहो ई आहे बराए महिरबानी असांजे बच्चनि जो तालीम बि तबाह थिए। असांजे जॾहिं बरसाति वग़ैरह थिए थी त डिलीवरी जे लिहाज़ सां असांखे तमामु वधीक तकलीफ़ थिए थी। जॾहिं त हितां जा रहाइश पज़ीर ॻोठ जे रस्ते सां गॾोगॾु पाणी ऐं गैस जहिड़ी सहूलियत खां पिणु महरूम आहिनि। बिजली बि 24 कलाकनि मां सिर्फ़ु चंद कलाक ई हलंदी आहे, जंहिंजा वोल्टेज घटि हुजण सबबु केतिरा ई दफ़ा ॻोठाणनि जो नुक़सानु थी चुको आहे। हिते वॾो अलमियो इहो आहे त सिर्फ़ु अधु किलोमीटर ते वाक़िए पसाइकी गैस फील्ड ऐं कुनर ऑयल फील्ड मौजूदु आहे, पर अफ़सोस ऑयल ऐं गैस कंपनी तरफ़ां बि हिन ॻोठ खे का बि सहूलियत मुयसरु न आहे कई वई, ऐं न ई को मक़ामी माण्हू ऑयल फील्ड ऐं गैस कंपनी में को मुलाज़िम आहे। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त हुकूमत ऐं चूंडियल नुमाइंदनि खे अहिड़नि ॻोठनि जी सार लही खेसि ज़िंदगी गुज़ारण जूं बुनियादी सहूलियतूं फराहम कयूं घुरिजनि त हिननि ॻोठनि जा माण्हू बि सुकून वारी ज़िंदगी गुज़ारे सघनि। कैमरामैन हादी बच कासकेली सां गॾु मोहम्मद खान जमाली, धरती टीवी, टंडोजाम।